बदीन में तिबी अमले पारां वेटरनरी डॉक्टर की गिरफ़्तारी खिलाफ़ एहतजाज किया वियो। डॉक्टर दोदो चांडियो, मोहम्मद अली बोहड़, डॉक्टर आमिर बुरगड़ी चयो त डॉक्टर आयतुल्ला जरवार खे 2 महीननि खां कैद में रखियो वियो आहे। हुननि चयो त डॉक्टर आयतुल्ला कंहिं ॾोह में मुलविस आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। वेटनरी ऑफिसर टंडो बागो डॉक्टर आयतुल्ला जरवार के जबरी तौर ते खंबे गुम किया वियो। इन सिलसिले में डॉक्टर आयतुल्ला जी आज़ादी के लिए असां 2 महीननि खां सरापा एहतजाज आहियूं। ये एहतजाज सिंध वेटनरी डॉक्टर एसोसिएशन जे तरफ़ां कयो पियो वञे। असां जेके आला अख्तियारियूं आहिनि उन्हनि खां इहा डिमांड था कयूं त डॉक्टर आयतुल्ला जरवार हिकु गैर सियासी ऐं उनजो को बि अहिड़ो किरदारु न आहे रहियो जो उनखे खंबियो गुम कयो वञे। उनखे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। डॉक्टर आयत जी आज़ादी लाइ एहतजाजी सिलसिला जेके आहिनि उन्हनि जी हिकिड़ी कड़ी आहे। बराए महिरबानी असांजी इहा ई पुरज़ोर अपील आहे सभिनी आला जेके अख्तियारियूं आहिनि उन्हनि खां त महिरबानी करे असांजे दोस्त वेटनरी ऑफिसर डॉक्टर आयतुल्ला जरवार खे बराए महिरबानी असां पुरज़ोर अपील था कयूं, बार बार पुरज़ोर अपील था कयूं त डॉक्टर असांजे दोस्त खे आज़ादु कयो वञे। असांजो छंछरु ॾींहुं मिठी में जहिड़ा मुज़ाहिरो आहे उन खां पोइ असीं कराची प्रेस क्लब ते ईंदासीं। असीं पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु आहियूं जेसीं ताईं डॉक्टर आयतुल्ला जरवार जो पतो न पियो। असांजा धरना, असांजो एहतजाज, असांजो मुज़ाहिरो जारी रहंदो। असीं अहिड़ा अख्तियारनि खे अपील था करियूं, वज़ीर आला सिंध खे, लाइव स्टाक मिनिस्टर बारी पितावी खे अपील था करियूं त आयतुल्ला जरवार खे जल्द खां जल्द आज़ादु करायो वञे। अॻवाननि मुतालबो कयो त फौरी तौर डॉक्टर आयतुल्ला जरवार खे आज़ादु करे बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।